वेलकम राजमुख टेलीविजन लाइन ते जॉइन किया सीनियर रहनुमा सीनियर सियासतदान बैरिस्टर राजा अंसारी साहब नून लीग जा रहनुमा सर तक वेलकम चूँ पंहिंजे प्रोग्राम बैरिस्टर साहब मेहरबानी। बैरिस्टर साहब अञा ताईं हतमी को यानी तारीख़ जी अञा तारीख़ कोन आई आहे, हतमी फ़ैसिलो न थियो आहे त कॾहिं थियूं असेंबली डिज़ोल्व थियनि, पर 8, 9, 10 इहो असेंबलियूं डिज़ोल्व थींदियूं, माना 90 ॾींहं जे अंदरि इलेक्शन कराइण वञूं था, छाजे करे सभिनी सियासी जमातुनि खे मौक़ो मिलंदो त उहो पंहिंजी कैंपेन करे सघनि। बिल्कुलु ईअं ई आहे मीर साहब, इलेक्शन लाज़मी ॻाल्हि आहे, वक़्त ते थींदियूं। जीअं असां में क़ौम सां इहो वाइदो कयो होसीं त सॼे मुल्क में हिकु दफ़ो ई गॾु ई इलेक्शन थींदियूं सभिनी सूबनि में ऐं क़ौमी असेंबली जूं। ऐं असेंबली पंहिंजो मुद्दो बिल्कुलु जेको 5 साल जो मैंडेट आहे उहो जंहिं ॾींहुं 5 साल पूरा थींदा 1-2 ॾींहं ते पोइ ॾिसी सघनि था इंतिज़ामी मामलनि जे करे। बाक़ी असां इंशाल्लाह जेको अगस्त जे शुरूआति में ई पंहिंजी इलेक्शनियूं असेंबली जेके आहिनि उहे डिज़ोल्व थी वेंदियूं ऐं इंशाल्लाह इलेक्शन जेके आहिनि पंहिंजे टाइम ते थींदियूं। इन में मुंहिंजे ख़्याल में जमहूरियत जी फतह आहे, जमहूरी प्रोसेस जी फतह आहे ऐं मुल्क ईअं ई हलणु घुरिजे जमहूरी अंदाज़ में। कंहिं बि गैर जमहूरी सेटअप खे या कंहिं बि गैर जमहूरी अंदाज़ खे मुंहिंजे ख़्याल में सपोर्ट न करणु घुरिजे, त उहो वधीक बहितर आहे। कुछ धुरियूं इन ते मतिलबु उन्हनि जो मुख़्तलिफ़ पॉइंट ऑफ व्यू आहे, कन्फ्यूजन जो शिकार आहिनि त निगरान सेटअप जीअं पंजाब में हले थो, आइनी पंहिंजी मुदत पूरी करे चुको आहे पर अञा ताईं हले थो, ईअं ई KPK में हले थो। हाणे जेकॾहिं निगरान सेटअप वफ़ाक़ में अचे थो या सिंध में बलोचिस्तान में जिथे अचे थो, ईअं त न आहे उहो बि एतिरा ई महीना अॻिते हले मुल्क जे हालातनि खे ॾिसी करे, मईशियत खे ॾिसी करे को उनखे प्रोलॉन्ग कयो वञे। बैरिस्टर साहब न, ईअं न थींदो। ॾिसो, पंजाब में जेको निगरान सेटअप एक्सटेंड थियो आहे उहो सिर्फ़ु इन करे थियो आहे त सॼे मुल्क में गॾु ई इलेक्शन थियणु घुरिजनि। पंजाब में जेकॾहिं शुरूअ में इलेक्शन थी वञनि हा त हिन वक़्तु जॾहिं ॿियनि सूबनि में ऐं क़ौमी असेंबली इलेक्शन थिए हा त पोइ पंजाब में ऑलरेडी हिकिड़ी हुकूमत हुजे हा जेका असरअंदाज़ थिए हा जनरल इलेक्शन ते। इन ई जे करे पंजाब में उहा जेका निगरान हुकूमत हुई उनखे प्रोलॉन्ग कयो वियो जीअं सॼे मुल्क में गॾु इलेक्शन थी सघनि। ऐं हाणे जेको निगरान सेटअप ईंदो उहो उनजी ज़िम्मेदारी उनजी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उनजो जेको मैंडेट हूंदो उहो हिकिड़ो ई हूंदो त उहो इलेक्शन ताईं हुकूमत जा मामला इंतिज़ामी मामला ॾिसनि। इलेक्शन बहरहाल वरी बि इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खे ई कराइणी आहे। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान हिकिड़ो इंडिपेंडेंट आइनी इदारो आहे, उनजे ई ज़रिए निगरानी इलेक्शन थींदा ऐं जंहिंमें जेके मुल्क जी जेका पूरी जुडिशियल मशीनरी आहे ऐं इंतिज़ामी मशीनरी आहे ऐं प्लस लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ आहिनि, हर को इदारो पंहिंजो पंहिंजो कमु कंदा ऐं पॉलिटिकल जमातूं इलेक्शन विढ़ंदियूं। ऐं इंशाल्लाह असां इहा दुआ कयूं था ऐं उमेदु रखूं था त बहितर अंदाज़ में बग़ैर कंहिं सान्हे जे बग़ैर कंहिं नुक़सान जे इलेक्शन थियनि ऐं माण्हू पंहिंजी राय जो इज़हार कनि ऐं उनखां पोइ जंहिं बि पार्टी खे अक्सरियत मिले उहा पार्टी हुकूमत फॉर्म करे ऐं ईंदड़ 5 सालनि लाइ आवाम जी ख़िदमत करे। ऐं विच में कंहिं बि क़िस्म जो को तजुर्बो न करणु घुरिजे, न ई को गैर जमहूरी सेटअप हुजणु घुरिजे, न ई गैर जमहूरी अंदाज़ में हुन हुकूमत खे या हुन वज़ीर आज़म खे डिस्टर्ब करणु घुरिजे। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त अॼु पाकिस्तान जी तारीख़ में कंहिं बि वज़ीर आज़म खे हुनजो मुदो पूरो करणु नथो ॾिनो वञे, जेका सुठी रिवायत न आहे। बहरहाल जमहूरी जेके जमातूं आहिनि उन्हनि वॾी क़ुर्बानी ॾिनियूं आहिनि सॼे मामले खे ऐं जमहूरियत खे मज़बूत करण जे लाइ। ऐं असां काफ़ी हद ताईं इन हद ताईं ज़रूरु कामयाबु विया आहियूं त हाणे मार्शल लॉ जा रस्ता रुकियल आहिनि, पर उनजे बावजूद बि जेका इंटरफेरेंस आहे जंहिंजे नतीजे में वज़ीर आज़म पंहिंजो मुदो पूरो नथा कनि, असां उमेदु कयूं था त हाणे जेको नई इलेक्शन थींदी उन खां नतीजे में जेको वज़ीर आज़म थींदो उहो पंहिंजो आइनी मुदत पूरी करे। बैरिस्टर साहब मुख़्तलिफ़ मुशावरत जो अमल त जारी आहे। पीपल्स पार्टी आहे, तव्हां आहियो, ज़रदारी साहब जी मुलाक़ात दुबई में थी, हिते शहबाज शरीफ़ साहब सां थी, मियाँ साहब मुलाक़ात कई, तव्हां वॾियूं वॾियूं 2 सियासियूं जमातूं आहियो, अंडरस्टैंडिंग बि नज़र थी अचे, मुशावरत पई थिए। हिन वक़्तु इहो पियो चयो वञे त को मुआशी माहिर आंदो वेंदो, उनखे वज़ीर आज़म कयो वेंदो, छाजे करे त मैशियत बहितर न आहे। जीअं त IMF जी कमिटमेंट बि $3 अरब जी जेकी आहे उहा बि $1 अरब हिन मौजूदा हुकूमत खे मिलियो आहे, हिकु निगरान खे मिलंदो, हिकिड़ो ईंदड़ जेको यानी कि जंहिंखे मेजॉरिटी हूंदी फ्रेश मैंडेट सां ईंदो उन्हनि खे पैसा मिलंदा, त मुआशी माहिर जी कोशिशि कई थी वञे त उनखे वज़ीर आज़म बणायो वञे। ॾिसो, हिन मुल्क में जेके हिन वक़्तु मुआशी जेका सूरत हाल आहे उनखे जेकॾहिं असीं ॾिसूं था त असांखे हिन वक़्तु मां अॻु में बि अर्ज़ु कयो हुयो त मुआशी पॉलिसियुनि जो तसलसुल खपे थो। जेकॾहिं तव्हां पंहिंजी मुआशी पॉलिसियुनि में तसलसुल नथा आणियो त उनजे नतीजे में न सिर्फ़ु तव्हांजी मईशत तबाह ऐं बर्बाद थिए थी, बल्कि हिन मुल्क जे अवाम खे, ग़रीब अवाम खे उनजी क़ीमत अदा करणी पवे थी।
इन करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जेका निगरान सेटअप हुजे उन में अहिड़ा मुआशी माहिर हुजणु घुरिजनि जेके न सिर्फ़ु IMF जे इन प्रोग्राम खे कंटिन्यू कनि ऐं उन जा जेके मुआइदो आहे उन मुआइदे खे जे हवाले सां जेके पॉलिसीज़ आहिनि उन्हनि खे उनजो तसलसुल रखनि बल्कि उन सां गॾोगॾु इहो बि ख़्यालु रखनि त हिन मुल्क जे अंदरि जंहिं तरीक़े सां बतदरीज हिन मौजूदा हुकूमत पेट्रोल जी क़ीमतूं घटाईंदी अचे पई, डॉलर जी क़ीमत घटंदी वञे पई ऐं रुपयो मुस्तहकम थींदो वञे पियो, स्टॉक एक्सचेंज में जेके हुन जा अंग अखर आहिनि उन में असांखे बहितरी नज़र अचे थी त इहे जेकॾहिं पॉलिसीज़ कंटिन्यू रहंदियूं उन में तसलसुल हूंदो त आहिस्ते आहिस्ते इहा जमहूरियत अञा वधीक तवाना थींदी, ताक़त पकड़ींदी ऐं हिन मुल्क जे लाइ बहितरु थींदो। असां इहो तजुर्बो कोन था करे सघूं त 3 महीननि जो जेको सेटअप अचे उहे वरी सॼे मुआशी पॉलिसियुनि खे अॻिते पोइते करे छॾनि जंहिंजी क़ीमत जेका आहे मुल्क जो अवाम अदा करे। इन करे सभई सियासी जमातूं मिली करे कि अहिड़े नाले ते मुतफ़िक़ थींदियूं जेको माण्हू अची करे हिन मुल्क जी मुआशी पॉलिसियुनि खे जो तसलसुल रखे उनखे कंटिन्यू करे ऐं उन जे नतीजे में मुल्क जी जेका तरक़ी आहे उहा रुकिजे न बल्कि अञा अॻिते वञे। अॼु राना सनावला भी चयो त मुझे मालूम नहीं कि चेयरमैन PTI को सज़ा क्या मिलेगी, ना अहल होंगे यानी कि या सज़ा नाअहल नहीं होंगे, कौन सी सज़ा मुझे मालूम नहीं है। सर तव्हांखे पाण ख़बर आहे त एॾो वॾो वाक़ियो थियो आहे 9 मई जो ऐं अञा ताईं जेको आहे चेयरमैन PTI ते को अञा ताईं एक्शन न थियो आहे, ख़ामोशी हिकिड़ी नज़र थी अचे। जंहिं जलाओ घेराव कयो उन मौक़ा कुझु माण्हू त गिरफ़्तार थियल आहिनि, कुझु माण्हू लिकल आहिनि, ख़ौफ़ज़दा आहिनि, उन जूं तस्वीरां तव्हांखे बि ख़बर आहे, मूंखे बि ख़बर आहे। छा चवंदो? ॾिसो मीर साहब, ॾाढे अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त इमरान ख़ान या चेयरमैन PTI जेको आहे उनजे लाइ जेका असांजूं अदालतूं आहिनि, सभई त न पर अदालतुनि में कुझु माण्हू उनजे लाइ पनाहगाह बणिजी चुका आहिनि ऐं हुकूमत केसिस बि दाख़िल कया आहिनि, हुकूमत एक्शन बि वरिता आहिनि, हुकूमत उनजे ख़िलाफ़ जेको बि क़ानूनी कार्रवायूं आहिनि उहे सभु कयूं आहिनि। पर जॾहिं अदालतूं पनाहगाह बणिजी वेंदियूं हिकिड़े मुजरिम जूं त इहा सुठो हिकिड़ो अमल न आहे। मां सम्झां थो इहो सुठो मिसाल क़ाइमु कोन थियो थिए, उन्हनि खे ईअं न करणु घुरिजे। इमरान ख़ान जी सॼी जिदोजहद इहा हुई त हिन मुल्क में 2 क़ानून न हुजणु घुरिजनि, पर अॼु पूरो पाकिस्तान ॾिसे पियो त चेयरमैन PTI जे लाइ हिकिड़ो क़ानून आहे ऐं आम माण्हू जे लाइ ॿियो क़ानून आहे। सो इअं न थियणु घुरिजे। कुझु देरि अॻु में हिकिड़ो हाणे ई ताज़ो वाक़ियो थियो आहे त ग़रीब माण्हू आहिनि कराची जा, उन्हनि खे थाणे ते खणी विया आहिनि, उन्हनि खे बग़ैर कंहिं वारंट जे रखियो अथऊं, उन्हनि खे छॾनि कोन था। ॿिए तरफ़ असां ॾिसूं था त अच्छा उन में अदालत का क़िस्म जो को बि कार्रवाई करण लाइ तयारु न आहे ऐं हिते चेयरमैन PTI खे कॾहिं कोई वारंट में बि गिरफ़्तार करे थो त पोइ बि अदालत चवे थी त बाबा मर्सिडीज़ गाॾी घुराई वञे, हिनखे अदब ऐं एतिराम सां अदालत में पेश कयो वञे। ऐं जॾहिं उहो साम्हूं अचे थो त अदलिया जा जेके असांजा जज साहिबान आहिनि उहे चवनि था त तव्हांखे ॾिसी ॾाढी ख़ुशी थी, गुड टू सी यू। इहो जेको रवैयो आहे इहो इंतिहाई ख़राबु रवैयो आहे जंहिंसां मां सम्झां थो त पाकिस्तान में जेके माण्हू आहिनि उन्हनि जो पाकिस्तान जे इंसाफ़ जे निज़ाम तां वेसाह खॼी वेंदो। सो इन करे हुकूमत त पंहिंजो कमु करे पई। हाणे जेसि ताईं इहे पनाहगाहूं बंदि न थींदियूं तेसि ताईं मां सम्झां थो त राना सनावला बिल्कुलु सही चयो आहे त हुनखे ख़बर न आहे त हुनखे कहिड़ी सज़ा ईंदी, पर जेके हुनजे मथां मुक़दमा आहिनि जेकॾहिं उहे प्रोसिक्यूट सही तरीक़े सां अंदाज़ में थिया त मां हिकिड़े क़ानून जे तालिब इल्म जी हैसियत में ज़रूरु चई सघां थो त इमरान ख़ान खे मुख़्तलिफ़ सज़ाऊं मिली सघनि थियूं। उन में नाअहली बि शामिल आहे। उनखे लाज़मी ॻाल्हि आहे जॾहिं तव्हां हिकु मुल्क जे सिटिंग प्राइम मिनिस्टर खे 3 टाइम्स प्राइम मिनिस्टर खे पुट खां पघार जेका हुन न वरिती ऐं उहा पघार जेका न वठणी हुई उहा पंहिंजे गोशवारनि में न ॾेखारी, उन ते तव्हां उनखे नाअहल करार ॾेई सघो था त पोइ जेको माण्हू रियासत जे इदारनि खे तबाह ऐं बर्बादु करे छॾे ऐं पंहिंजे माण्हुनि खे चितरनि ते हमला कयो ऐं उन खां पोइ उन सभिनी खे उकसाए उहो जुर्म करण जे मथां ऐं वरी हिकिड़ो तोशाखाना केस बि ॾिसूं था असां, हुनजी नाजाइज़ औलाद वारो केस ॾिसूं था, उन सां हुनजो जेको शादी वारो जेको इज़त जे दौरान निकाह करण वारो केस आहे उहो ॾिसूं था ऐं जलाओ घेराव वारा केस ॾिसूं था। त मां सम्झां थो त मुख़्तलिफ़ सज़ाऊं अची सघनि थियूं। हर केस में कंहिंमें 7 साल क़ैद आहे, कंहिंमें 3 साल क़ैद आहे, कंहिंमें नाअहली आहे। सो इहे सभु शयूं जेकॾहिं अदालतूं इंसाफ़ करणु शुरू कनि ऐं प्रोसिक्यूशन सही अंदाज़ में इन सभिनी केसनि खे प्रोसिक्यूट करे त मां सम्झां थो त हर केस में
जेके आहिनि सज़ाऊं मिली सघनि थियूं, सवाइ चंद अहिड़नि केसनि जे जेके वीक प्रोसिक्यूशन जिन ते जिते थी हुजे शायदि उन में बाइज़त बरी थी वञे। बाक़ी काफ़ी सारा केसिस अहिड़ा आहिनि जंहिंमें हुनखे डेफिनेटली सज़ा मिलंदी। वॾी महिरबानी बैरिस्टर साहब, तव्हां टाइम ॾिनो, ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक खां पोइ था